असां 22 तारीख़ प्रेस क्लब जे साम्हूं गॾु थींदासीं 12 बजे क्लब में। हिते सभु गॾु थी करे हितां हिकिड़ो मार्च कंदासीं जेको अलाहाबाद चौक खां थींदो वञी घोड़े वारे पासे ते जेको बाईपास खां शुरू थिए थो उतां वञी बि असां उते धरणो हणंदासीं। असां मोरे शहर जे आम माण्हुनि खे, दुकानदारनि खे, वापारियुनि खे, शहरियुनि खे, नौजवाननि खे, शागिर्दनि खे, मज़दूरनि खे, हारियुनि खे, साहिबनि खे, सभिनी खे गुज़ारिश था कयूं ही के हिकिड़ी पार्टी जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो न आहे। सिधू दरिया सॼी सिंध जे सभिनी माण्हुनि जो ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। जेकॾहिं तव्हां अॼु सिंध जे ज़िंदगी ऐं मौत जे मसइले खां लातालुक रहियो, लापरवाह रहियो त सिधू दरिया तव्हां खां लातालुक लापरवाह थी ऐं जेको असांजे लाइ मौत जो सबबु बणिजो। जेकॾहिं तव्हां सिंधी माण्हुनि जी ज़िंदगी चाहियो था, सिंध जो जीआपो चाहियो था, सिधू दरिया असांजो जीआपो आहे, सिधू दरिया असांजी जान आहे। त महिरबानी करे 2-3 कलाक बीहारियो। तव्हां 2-3 कलाक बीहारींदव असां तव्हांखे यकीन था ॾियारियूं सिधू दरिया असांखे वरी तव्हांखे उन मौज ऐं मस्ती में वठी निकिरंदासीं जंहिं मौज ऐं मस्ती में हुनजो बाज़ू रहे।